ताल्लुक जो है वो थर्ड से है, तो उनकी ज़बान और उनके लहजे की जो मिठास है और उनके ख्यालों की जो पुख्तगी है वो आप सब लोग सुनेंगे तो बहुत मज़ा आएगा। और उन्होंने खुसूसन आज के इस मुशायरे के लिए शायरी की है। मैं गुजारिश करती हूँ नसीम कुंवर। अस्सलाम वालेकुम। पहिरियों त मुंहिंजी मोहतरमा फौजिया मौसम जे लाइ तव्हां ताड़ियूं वॼाईंदा जंहिं मूंखे हिन स्टेज ते अचण जे लाइ ॾाढो हिमत अफ़ज़ाई मुंहिंजी कई आहे। तक़रीबन सभिनी भेणूं बहरहाल फौजिया जॾहिं आई हुअसि इस्लामाबाद त सफ़ा ॻोठाणी पाण खे बसि चवंदी हुअसि ॻोठ जी आहियां, पर हिन मुंहिंजे दिमाग़ मां सभु शयूं कढाइण जे लाइ नसीम तूं कुझु आहीं, तूं पाण खे इहो छॾे ॾे त ॻोठ जी। आउं चवंदी आहियां यार आउं त सफ़ा ॻोठाणी छो थी चई इहो, मतिलबु दड़का थी। मुंहिंजी उस्ताद इहा आहे, इस्लाम ॿारनि जी उस्ताद पोइ थी आहे। पोइ चवंदा आहिनि त उस्ताद खां वरी शागिर्द वधीक होशियारु थींदो आहे, शायदि उहो असरु आहे मूंखे मोहतरमा फौजिया जो। तो इन करे शायदि एॾी ख़ासि कोन्हे, पर आउं पाण हिकु जेको सो जीअं अदी फिज़ा चयो त थरजी आहियां ऐं जेको सो इहे सॼा मुंहिंजा कमु कयल पई असांजी जेके मज़दूरी मिसाल तौरु ॿनी में कमु करणु, लाबारो वेर करणु, जेके कुझु सिंधी मुंहिंजूं भेणूं सम्झनि थियूं कुझु नथियूं सम्झनि। इन करे सो इहे तव्हांखे पसंदि अचे त पोइ अॻिते वरी खणींदासीं अहिड़ा क़दम जाम। सो हारियाणी ते मूं लिखियो आहे, हारियाणी ओ हारियाणी महिनत ऐं मज़दूर हारियाणी ओ हारियाणी केॾी आहीं तूं सियाणी, महिनत ऐं मज़दूरी करे थी घर में बनी ते कमु करे थी। हारियाणी ओ हारियाणी केॾी आहीं तूं सियाणी, सुबुह सवेरे निंड मां उथे थी हथ मुंहुं धोई कमु लॻे थी। सुबुह सवेर निंड मां उथे थी हथ मुंहुं धोई कमु लॻे थी। हारियाणी ओ हारियाणी केॾी आहीं तूं सियाणी, सभु भातियुनि खे नेरनि ॾेई थाऊं ॿुहारा कपिड़ा धोई पाणी भरे थी। ओ हारियाणी केॾी आहीं तूं सियाणी, ॿिनि पेरनि जो बनी ते वञे थी मुड़ुस जी मानी खणी वञे थी। ओ हारियाणी केॾी आहीं तूं सियाणी, तदी थदी कान ॾिसे थी पेर उघाड़ा ॾिज छंडे थी। ओ हारियाणी केॾी आहीं तूं सियाणी, शाम जॾहिं हू घर अचे थी थकिजी पवे थी लिंग सटे थी नथी चवे का चेल भॼे थी। ओ हारियाणी केॾी आहीं तूं सियाणी। महिरबानी।